सॼो सिस्टम हिकिड़ो नाक़िस मटीरियल ऐं ठही रहियो हुजे त पोइ उते अहिड़ी ई गंदगी हूंदी जेका पाण ॾिसूं पिया। सभु पंहिंजा पेट भरिया अथनि, ॿ भरिया अथनि, कंहिं बि माण्हू जे लाइ जेको सो उन्हनि खे को बि अहसासु कोन्हे। इंतिज़ामिया चवे थी असीं मीरपुर ख़ासि जा आहियूं, म्यूनसिपालिटी जा माण्हू चवनि था असीं मीरपुर ख़ासि जा आहियूं, पर रुॻो हिक ॿिए ते इल्ज़ाम बाज़ी हणण में पूरा आहिनि। नाज़रीन, मीरपुर ख़ासि बेरो टाइम अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। नाज़रीन, असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मीरपुर ख़ासि शहर जे अंदरि या मीरपुर ख़ासि ज़िले जे अंदरि ताज़ियूं जेकॾहिं कुझु ॾींहं पहिरीं जेके बरसातूं आयूं उन खां पोइ इंतिज़ामिया जी या पत वाउखी थी वई त मीरपुर ख़ासि ज़िले तोड़े शहर जे अंदरि जेके मामूली बरसातूं अचनि थियूं उन में जेको म्यूनसिपल कमेटी इंतिज़ामिया जेका आहे उहा पाणी कढण में बिल्कुलु नाकाम वञे थी। उन जो मेन कारण इहो आहे त म्यूनसिपल कमेटी इंतिज़ामिया जा जेके काउंसलर या चेयरमैन वाइस चेयरमैन, उन खां अलावा पीपुल्स पार्टी जा जेके काउंसलर, इन्हनि जा पाण में इख़्तिलाफ़ात हुअण जे करे इहे शहर जेको सॼो ड्रेनेज सिस्टम ख़तमु हुअण जे करे सॼो शहर जेको गटरनि जो ॾेख ॾेई रहियो आहे। हिन वक़्तु असां जंहिं जॻह ते मौजूदु आहियूं मीरपुर ख़ासि जे चांदनी चौक वारे इलाइक़े में, जेको चांदनी चौक खां करे जरवारी शाख ताईं तव्हां ॾिसी सघो था, हीउ रोड बिल्कुलु हींअर ताज़ो जेको नओं रोड ठहियो, जेको ताज़ो बरसातुनि जो ऐं गटरनि जो पाणी उथरण सबबु ही बरसाति ऐं गटरनि जो पाणी गॾिजी मिली वियो, जंहिंजे करे एॾी त बदबू थी वई आहे ऐं ॿिन्ही हंधनि खां जेको रोड टुटी वियो आहे। हिन वक़्तु बि असीं तव्हांखे कैमरा जे असां ॾेखारियूं त जेके बि माण्हू अचनि पिया उहे गटरनि जे पाणी मंझां अचनि पिया ऐं अहिड़े तरह ताईं जेके स्कूलनि जा ॿार वञनि था उन्हनि में बि एॾी सख़्तु बदबू हूंदी आहे, एॾी सख़्तु ख़राबु सूरत हाल हूंदी आहे जेके बदबू जे करे खोड़ सारियूं बीमारियूं पैदा थी सघनि थियूं। ऐं उन खां अलावा असीं तव्हांखे ॿुधायूं त मच्छरनि जो एॾो हज़ार आहे जेको माण्हू परेशान थियनि था। मलेरिया खातो हुअण बावजूदि म्यूनसिपल कमेटी इंतिज़ामिया वटि बि फंड हुअण बावजूदि कुझु बि कोन पियो थिए। असीं तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त मीरपुर ख़ासि म्यूनसिपल कमेटी में 1 अरब 2.5 करोड़ रुपए जो सालियानी बजट आहे। उन खां अलावा मीरपुर ख़ासि जे ड्रेनेज सिस्टम लाइ हींअर ताज़ो जेको आहे 1 अरब 60 करोड़ रुपए जो जेको फंड मंज़ूरु थियो आहे ऐं उन जो जेको कमु हले पियो उहे सम्झ सुस्त रफ़्तारी हले पियो। एतिरे ताईं जेके ही कमु थिया हुआ, जेके कमु हलंदड़ हुआ या रोड तयारु थियल हुआ, उन्हनि रोडनि खे टोड़े उखेड़े छॾियो अथनि। एतिरे ताईं मीरपुर ख़ासि शहर सॼो ईअं सम्झो त जी खेड़ी कराइजे, खेड़ी करे छॾियो। मीरपुर ख़ासि शहर हुजे या उनजे भरपासे वारा इलाइक़ा हुजनि ऐं जेको हिननि जो अर्बन रूपनि जूं जेके स्कीमूं हलनि पियूं, ताज़ियूं जेके बरसातूं आयूं उहे बरसातुनि जो पाणी बीहजी वियो, जंहिंजे करे स्कीमूं जेके आहिनि उहे सुस्त रफ़्तारी ऐं रोलड़े जो शिकार थी वियूं। असीं तव्हांखे ॾसींदा हलूं मीरपुर ख़ासि म्यूनसिपल कमेटी वटि तक़रीबन ईअं सम्झो त 1 अरब रुपए खां वधीक जेको फंड बि आहे उहो किथे थो ख़र्चु थिए, छा हुनजो सबबु आहे। हिन वक़्तु मीरपुर ख़ासि शहर जा जेके मेन इलाइक़ा, जंहिंमें असीं तव्हांखे ॿुधायूं मीरपुर ख़ासि शहर जो वॾे में वॾो इलाइक़ो जेको भांगसियाबाद आहे, जंहिंमें भांगसियाबाद जे इलाइक़े में हिकु काउंसलर जेकॾहिं MQM जो चूंडिजे आहे त उनजे साम्हूं मुक़ाबले में जेके पीपुल्स पार्टी जो काउंसलर बीठल हो त इन्हनि जो ॿिन्ही जो पाण में हिन वक़्तु ताईं मुक़ाबिलो आहे। एतिरे ताईं त जेको पाणी जेको गटरनि जूं लाइनूं आहिनि उन्हनि में बोरा विझी था छॾनि ऐं उहो इलाइक़ो बिल्कुलु बंदि था करे, जंहिंजे करे घरनि में पाणी अची थो वञे। हिन वक़्तु शहर जा इलाइक़ा असीं तव्हांखे ॾसियूं, काइम सिनेमा जे साम्हूं आहे, मेराण कॉलोनी आहे, सियाल कॉलोनी आहे, भांगसियाबाद आहे, रहीम नगर आहे, वालकट जा इलाइक़ा आहिनि। ऐं उन खां अलावा हीउ शहर जो जेको मुख्य रोड आहे जिते मिठी खां, सांगड़ खां, उमरकोट खां माण्हू अचनि था शहर जे अंदरि एंटर थियण लाइ, त हिते गटरनि जो ॾेख ॾेई रहिया आहिनि। ऐं हिन वक़्तु जेको 1 अरब 60 करोड़ रुपए जी स्कीम हले पई उहा ख़बर न आहे हितां शहर जे माण्हुनि खे त उहा स्कीम किथे थी हले। मीरपुर ख़ासि शहर वासियुनि सां हमेशह इहे ज़्यादतियूं थियनि थियूं, पीअण जे पाणी में गटरनि जो पाणी मिक्स थिए थो, जेके रोड ठहनि था उते वरी दुबारा हिननि जी नाक़स मटीरियल जे करे या हिननि जी नाहेली जे करे रोड टुटी था वञनि। हिते जा चूंडियल निमाइंदा MP हुजनि या MNA हुजनि उहे असांखे किथे बि नज़र नथा अचनि। सिविल सोसाइटी पारां एहतजाज त कया वञनि था या शहरनि पारां एहतजाज कया था वञनि, उनजो को बि असरु कोन थो थिए। उन वाले सां हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहिनि मीरपुर ख़ासि शहर वासी मौजूदु आहिनि ऐं मीरपुर ख़ासि डिस्ट्रिक्ट बार जो जनरल सेक्रेटरी मुमताज़ जरवार बि मौजूदु आहे। उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं, उनजो छा चवणु आहे? सर, मीरपुर ख़ासि शहर हिन वक़्तु ईअं सम्झो त गटरनि जो ॾेख ॾेई रहियो आहे। एतिरे ताईं पीअण जे पाणी में जेको गटरनि जो पाणी मिक्स थी रहियो आहे। शहर जंहिं इलाइक़े में असीं हिते बीठा आहियूं, चांदनी चौक वारो इलाइक़ो, उन में ॾिसो केतिरे जीअं बरसातूं पयूं, उन खां पोइ ईद वारा 2 ॾींहं गुज़री हलिया, अञा ताईं पाणी कोन निकितो आहे। उनजो मेन कारण छा आहे? साईं,
जीअं बरसातूं पियूं आहिनि, बरसातनि खां अॻु बि गंदगी हुई, पर बरसातनि खां पोइ जीअं ज़िंदगी जीअं मफ़लूज थियल आहे उहा जीअं जो तीअं अञा साॻी हालत में आहे। उहो ई पाणी घिटियुनि में बीठो आहे, उहो ई रोडनि रस्तनि ते पाणी बीठो आहे, गटर नाला उथली पिया आहिनि, छो त कंहिं बि बाक़ाइदगी जी वारे मनसूबे सां मनसूबाबंदी सां हिते का बि स्कीम जेका आहे उहा शुरू कोन कई वई आहे। हिते किथे गुंदियूं लॻियूं पियूं आहिनि, पाइप लॻा पिया आहिनि, त किथे जेका आहे सा नालो किथे पिया ठाहिनि, ऐं उन जी लेवल ऐं सतह जेका आहे उहा बि अहिड़े क़िस्म जी रखी वई आहे जो पाणी जो उतां खां गुज़र थिए ई कोन थो, ॿाहिरि निकाल किथां पाणी थींदो, जॾहिं उहो सॼो सिस्टम हिकिड़ो नाक़िस मटीरियल ऐं नाक़िस मनसूबाबंदी सां ठहियलु हुजे ऐं ठही रहियो हुजे त पोइ उते अहिड़ी ई गंदगी हूंदी जेका पाण ॾिसूं पिया। ऐं ॿी ॻाल्हि त अफ़सोस जी ॻाल्हि आहे त म्यूनिसिपल जी जेका बजट आहे उहा बि 1 अरब खां मथे जी बजट आहे। ऐं इहो ॿुधूं था 1 अरब खां मथे जी बजट, 1 अरब ऐं कुझु करोड़ रुपया जेकॾहिं उहे बजट हुजे ऐं उनखां पोइ बि मीरपुर ख़ास जो शहर पाणीअ में ॿुॾो पियो हुजे, रोड रस्ता पाणी में ॿुॾा पिया हुजनि, गंदगी हुजे, त अफ़सोस थो थिए। ऐं मुजरिमाणी जेका गिफ़लत आहे म्यूनिसिपल इंतिज़ामिया जी, उन जी बि असीं मज़म्मत था कयूं त उहे एॾी सारी बजट खे कहिड़े तरीक़े सां यूटिलाइज़ कनि पिया, ऐं बजट यूटिलाइज़ थींदी वञे पई ऐं अलाए किथे थींदी वञे पई, कीअं थींदी वञे पई, पर जेका शहर जी हालत आहे, गंदगी वारी हालत आहे, उहा जीअं जो तीअं पई आहे। हिते जी जेका बि जेको कमु हले पियो उहो ठेकेदारनि जे रहम करम ते आहे। हाणे ठेकेदार केतिरा टेक्निकल आहिनि, हुननि वटि केतिरा टेक्निकल एक्सपर्ट माण्हू गॾु आहिनि ऐं कहिड़े तरीक़े सां हू ठाहिनि पिया। मुंहिंजे ख़्याल मंझि त जीअं आउं सम्झां पियो, जेको बरसातनि खां पोइ जेको मीरपुर ख़ासि पाणी जे घेरे में रहियो आहे, इहो पॉलिटिकल इन्फ्लुएंस जे करे ऐं ठेकेदार जी मनमानी ऐं पंहिंजी मर्ज़ी मूजिबि ऐं मंशा मूजिबि इहो सॼो सारो कमु हले पियो ऐं हू पंहिंजी मर्ज़ी सां ई उहो ड्रेनेज जो जेको नेटवर्क जा लाइनूं जेके विछाइनि पिया, उहो इंतिहाई नाकारा हींअर ई नज़र अचे पियो। अॻिते अञा छा थींदो उहो ख़ुदा थो छो कोन था उन लाइ करे अदालत में वञो। तव्हां ॾिसो त हिननि जी का बि अहिड़ी प्लानिंग कोन्हे, हिननि पंहिंजी मर्ज़ी सां किथे गुंदियूं हणी छॾियूं आहिनि त किथे नाला खोटे छॾिया अथनि। जेके नाला खोटिया अथनि त उते वॾा वॾा रोड, तव्हांजे साम्हूं हीअ रोड नज़र अचे पियो, तव्हांजे साम्हूं चांदनी चौक खां करे मीर शेरमून वारो ॻोठ जेको नज़र अचे पियो, जेके रोड हमेशह ठहिया कोन, जेके ठहिया उन्हनि रोडनि ते हिननि वॾा वॾा खॾा हणी टोड़े छॾनि। छा हीअ रोड ठाहींदा ऐं छा तव्हां अदालत में वेंदो उन्हनि लाइ? हिननि ते उहा जेका पिटीशन मुंहिंजी पेंडिंग में आहे, उन में ज़िले इंतिज़ामिया लिखी ॾिनो हो त इन जो जेको प्रोजेक्ट डायरेक्टर उहो डिप्टी कमिश्नर हूंदो। हालांकि हिते वरी नज़र ॿियो कुझु अचे पियो। इन जे लाइ आउं वरी इन लाइ कंटेम्प्ट ऑफ कोर्ट जी प्रोसीडिंग में वेंदसि, उहा एप्लीकेशन फाइल थो करियां कंटेम्प्ट जी। त जेको PD आहे उहो कराची मंझां पियो ॾिसे, छाकाणि त इहो धंधो हिकिड़ो बिज़नेस हिकिड़ी चैन जेका आहे उहा हले पई। हितां जी म्यूनिसिपल इंतिज़ामिया जी गिफ़लत ऐं उन जी ना हली, उहो सभु उन कंटेम्प्ट जे तौहीन अदालत जा मुर्तकब आहिनि, जो उन्हनि अदालत में लिखी ॾिनो हो, अदालत में लिखी ॾिनो हो त हीउ जेको आहे सो हिन प्रोजेक्ट ते हिन बहितर तरीक़े सां अमल थींदो, पर उहा बहितरी नज़र कोन पई अचे, उनमें सिर्फ़ बदनवानी नज़र अचे पई। सर, मीरपुर खास शहर की अब जो हम सूरत हाल देख रहे हैं कि ये समझो कि गटरों का पानी भी मिक्स हो गया है, अरबों रुपए इनके पास फंड है। आप हर इशू के ऊपर होते हो, सिविल सोसाइटी हर इशू के ऊपर आती है। क्या वजूहत हैं जो इनका जो मीरपुर खास म्यूनसिपल कमेटी का जब भी इजलास होता है, ये काउंसलर ये समझो कि सेनेट में बैठे हुए हैं या कौमी असेंबली में बैठे हुए हैं या सूबाई में बैठे हुए हैं, एक दूसरे के पेज फाड़ देते हैं, एक दूसरे को लानते देते हैं, मगर शहर की सूरत हाल आपके सामने है। जिस रोड के ऊपर खड़े हुए हैं, पूरे शहर की सूरत हाल, आप क्यों नहीं आवाज़ उठाते हो? पिछले कई रोज़ से, इवन ईद के दिन से भी कोई एक रास्ता मौजूद नहीं था कि आप अपने पाक कपड़े लेकर मस्जिद तक जा सकें। मैं जब घर से नमाज के लिए निकला तो वहाँ जाकर मुझे अपने कपड़े धोने पड़े कि मैं धोकर उनसे फिर मैं नमाज़ पढ़ सका। आपने बिल्कुल दुरुस्त बताया कि हर शहर का हर रोड, हर गली पानी से भरी हुई है। और मैं आपसे ये अर्ज़ करता चलूँ कि ये इससे पहले 14 अगस्त पर जब DC साहब ने एक हफ्ता सफाई मनाने का ऐलान किया, उससे अगले दिन ही शहर के गटर उबल पड़े थे।
और उसके बाद फिर डीसी साहब ने अपने ज़राए से जब कुछ काम शुरू किया तो रेत के बोरे जानबूझकर फंसाए हुए मिले। तो आवाम सब कुछ देख रही है। हम सिविल सोसाइटी जो हमारे बस में वो होता है हम उसे करते हैं। एहतजाज के फोरम पे भी जाते हैं। ईद के मौके पे भी हम अपने घरों पर नहीं बैठे। हमने सेनेटर हरीराम से मुलाकात की, हमने अवामी नुमाइंदों से जाके मुलाकात की, उनसे गुजारिश की कि आप हमारे शहर के ऊपर कोई रहम खाएं। आपको लोगों ने वोट दिए हैं, आप इस शहर के कर्ता धर्ता हैं। लोगों को ज़िंदगी गुजारना मुश्किल हो गया है। इससे ज़्यादा साफ गाँव हैं इस वक्त। उन्होंने हमें यकीन दहानी करवाई है, लेकिन हम किसी यकीन दहानी पर बैठने वाले नहीं हैं। आज शाम से हमारी अपनी सिविल सोसाइटी की हमने एक मीटिंग कॉल की है और इंशाल्लाह हम इसका पूरा एक प्लान तरतीब दे रहे हैं। जब तक इस पूरे मामले पर कोई खातिर ख्वाह हमें यकीन दहानी नहीं करवाई जाती, हम मनमानी कंदे पंहिंजी भट्टाखोरी वारी सियासत जारी रखी आहे। हालत तव्हां ख़ुदि ॾिठी आहे त हिननि जो को कमु कोन्हे सवाइ इहो कि हिननि जा माण्हू जेके आहिनि उन्हनि कमनि खां रोके छॾिया आहिनि। खुदारा अपनी इज्जत का ख्याल करें, इस शहर की इज्जत का ख्याल करें, लोगों के मसाइल का ख्याल करें। लोग आपको वोट देकर इसलिए इन ऐवानों में नहीं भेजते, आपको बल्दियाती इदारों में नहीं भेजते कि आप वहाँ अपने मफादात की जंग के लिए बजट की कापियाँ फाड़ें। वक्त असां गॾु मौजूदु आहे फ़कीर केसर मरी जेको SUP जो अॻुवाण बि आहे, हुन सां ॻाल्हि ॿोल था करियूं। हुनजो छा चवणु सर? मीरपुर ख़ासि म्यूनसिपल कमेटी में तक़रीबन अरबन रुपयनि जा फंड अचनि था, मगर ताज़ियूं जॾहिं बरसातूं पयूं आहिनि, हिन खां पहिरीं जेके बरसातूं पयूं त ईअं सम्झो त स्टेशन चौक खां करे मार्केट चौक हो या बल्दिया शॉपिंग सेंटर हुई, तक़रीबन शहर जा सभई इलाइक़ा जेके पाणी जे हेठि हुआ। एतिरे ताईं डिप्टी कमिश्नर जी इहा दावा हुई त आऊं म्यूनसिपल कमेटी खे जेके मशीनूं ॾियूं था, जेके डीज़ल ते मशीनूं हलंदियूं, लाइट जा प्रॉब्लम थियनि था। पर हिन वक़्तु जेका ताज़ी बरसाति आई ऐं उन खां पोइ ईद जा ॾियाढ़ा बि अची विया ऐं तव्हां कीअं था ॾिसो शहर जी जेका सूरत हाल आहे? पाणी जेको गटरनि जो बीठो अञा ताईं निकाल न थियो आहे ऐं माण्हुनि ईद बि ईअं सम्झो त इन्हनि गटर मंझां लंघी करे कई आहे। बिल्कुलु तव्हां सही पिया चओ। मीरपुर खां सॼे शहर जी जेका हालत आहे उहा कंडीशन इहा आहे त ग़रीबाबाद थियो, हीराबाद थियो, टोराबाद थियो, भांगसिंगाबाद थियो, पर मक़सदु पूरो शहर जेको आहे गंदगी जे ढेरनि जे जेको आहे सो भर चढ़ियो पियो आहे। ख़ासि करे वरी जेको आहे सो माना ईद जा जेके आहिनि से हींअर जानवरनि जी जेके आहिनि से माना जेको कोस हलियो उन्हनि जूं ओझरियूं, गंद किचिरा, ॿियाटिया, बरसाति जो पाणी, नेकाल, नाला, सॼो सिस्टम ई ख़राबु आहे। सॼो सिस्टम ख़तमु थियो पियो। सॼे को वक़्तु हूंदो मीरपुर ख़ासि शहर तमामु हिकिड़ो सुहिणो ऐं हसीन शहर हूंदो, पर हींअर मीरपुर ख़ासि जी जंहिं गली मां निकिरूं था, जंहिं रोड तां वञूं था, उते पाणी ऐं गंदगी जा ढेर लॻा पिया आहिनि, लाइटुनि जा बहरान जुदा लॻा पिया आहिनि, जेके ऐं जरासीम जेके आहिनि से माण्हू उतां गुज़रे ई नथो सघे, साह नथो खणी सघे, इहा हालत आहे। पर असीं चऊं था त जेका बि हुकुमरान आहिनि उन्हनि सॼी सिंध खे मुकमल तौर ते जेको सो डैमेज करे छॾियो आहे। को इदारो अहिड़ो कोन्हे जेको पंहिंजी जॻह ते सही माना में कमु करे। केरु ज़िम्मेदार आहे भला? हिननि जो जेको म्यूनसिपल कमेटी वारा चवनि था त हिते सिंध हुकूमत जी ज़िम्मेदारी आहे, सिंध हुकूमत वारा चवनि था त शहर में म्यूनसिपल कमेटी, पर MQM पीपल्स पार्टी जा इन मां लॻे पियो इख़्तिलाफ़ात आहिनि। उन खां अलावा जेके काउंसलर हिननि जा ताज़ो चूंडिजी आहिनि, बल्दियाती निज़ाम थियो आहे, इहे काउंसलर बि पंहिंजो जॾहिं बि इजलास थिए थो पाण में झेड़ा करे अचनि था। ईअं सम्झो त हिननि क़ौमी असेंबली या सेनेट ठाहे छॾियो आहे। जॾहिं इहे ई चूंडिजी आहिनि, कमु कोन था कनि, पोइ केरु माण्हुनि जा कमु कंदो? आम माण्हुनि सां छा हालत आहे? सभु गाॾिड़ा साॾिड़ा आहिनि, गॾिजी सॼी जेका बजट अचे थी सभु जेको आहे सो पैसे ते माल ते जहिड़ो आहे त कंहिं बि सूरत में हू चए थो त आऊं वधीक खां, हू चए थो त आऊं वधीक खां। बाक़ी आवाम आहे, शहर आहे, सभु माण्हू दरबदर आहिनि। कुझु बि हिननि खे ख़्यालु कोन्हे, कंहिं बि सूरत में ही नथा चाहिनि त को सहूलियतूं हुजनि ऐं जेको आहे सो माण्हू वीचारा दरबदर लॻा पिया आहिनि। क़िस्मती आहे त केतिरनि ई सालनि खां शहर मीरपुर ख़ासि मुतहिदा क़ौमी मूवमेंट जे सियासत जे वर चढ़ियल आहे
ऐं जीअं त ही पहिरीं ॾोह ॾींदा हुआ नुमाइंदनि खे जेके पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी हुकूमत में पीपी जा नुमाइंदा आहिनि, पर तव्हां ॾिठो हूंदो त सॼे शहर में पीपी जा जेके नुमाइंदा आहिनि MPs MNAs उन्हनि तमामु घणी डेवलपमेंट कराई, रोड रस्तनि खां वठी ॻोठनि खे बिजली वग़ैरह सभु हिननि मुहैया कयूं। पर हिननि जी जेका नाअहली आहे लोकल गवर्नमेंट खां पहिरीं बि एडमिनिस्ट्रेशन में हिननि जी इजारादारी रही। हिननि जा माण्हू जेके आहिनि घणे भाङे हिते भर्ती थियल आहिनि जेके कमु नथा करनि। हिननि जी सियासत जो महवर ई इहो आहे त जीअं कराची ऐं हैदराबाद जहिड़नि वॾनि शहरनि में हिननि अशर कयो आहे, ही न पाण कमु कनि न ही ॿियनि खे कमु करणु ॾियनि। हिननि जो कमु आहे, सियासत हिननि जी इहा आहे त ही ॿोरा फासाए ऐं अहिड़े क़िस्म जूं हरकतूं करे ही पाण सिस्टम खे फेल था कनि। हिकिड़ी मिसाल तव्हांखे इहा ॾियां थी, हितां 15 वारो रोड जेको हितां मूं ॾिनो शहर जो, उहो जीअं ठहिणु शुरू थियो अञा उन ते डामर बि कोन पियो त अॻिते हली जेको वञे थो इहो मथे रस्तो 15 जो, उते हिननि जा गटर ऐं जेके नालियूं आहिनि उन्हनि जो पाणी उथली जेको ॿाहिरि हिननि ते पियो त उहो रोड जेको नयो ठहंदड़ हो उन ते बि खॾा पइजी विया, उहो प्रॉपर न ठही सघियो। हाणे असांजी जेका डेवलपमेंट थी थिए उन में बि हिननि जी इन इजारादारी जे करे, हिननि जी इन सियासत जे करे, गंदी सियासत जे करे असांजो शहर जेको तबाह हाल आहे। हाणे उन खां पोइ जेकॾहिं आहे उन एडमिनिस्ट्रेशन में त हिननि जा इहे करतूत रहिया, पर जॾहिं लोकल गवर्नमेंट आई जिन में हिननि वॾी वॾी दावा पे कई त हिननि लोकल गवर्नमेंट अचणु घुरिजे, हेठी सतह ते कमु थींदो, उन खां पोइ तव्हां इहा हालत ॾिसो त हाणे म्यूनिसिपल कमेटी सॼी मुतहिदा क़ौमी मूवमेंट वटि आहे ऐं हुननि जेका पंहिंजी मनमानी कंदे पंहिंजी भत्ताखोरी वारी सियासत जारी रखी आहे। अॼु उन्हनि जी सॼो जेका आहे गवर्नमेंट उहा मुतहिदा क़ौमी मूवमेंट पे मीरपुर ख़ास जी हलाए, पर हालत तव्हां ख़ुदि ॾिठी आहे त हिननि जो को कमु कोन्हे सवाइ इहो की हिननि जा माण्हू जेके आहिनि उन्हनि कमनि खां रोके छॾिया आहिनि ऐं उहा ई हिननि जी जेका मिली भगत रही आहे त सिर्फ़ु असांजी हुकूमत खे फेल ॾेखारणु। जीअं त 1 अरब 2.5 करोड़नि जी बजट हुई जेका हिननि पंहिंजी मनमानी करे पास कराई आहे, पर इहा बि हिननि जी इन ई करप्शन वारी सियासत जे वर चढ़ी वेंदी, छो त हिननि जा घणे भाङे सॼी जेका म्यूनिसिपल कमेटी आहे उहा हिननि जे हवाले आहे। तव्हां ॾिठो हूंदो मीरपुर ख़ास जी हालत बरसातुनि खां पोइ जेका हालत सुधरण खां बजाए पहिरीं खां बदतर थी वई आहे ऐं हूअं बि जेको आहे मुकमल तौर ते ही नाकाम इन करे आहिनि। हिननि जी सियासत जेका रही आहे उहा सिर्फ़ु करप्शन ऐं भत्ताखोरी ऐं पैसो जेको बि आहे उहो पंहिंजी खीसनि में ऐं ॿियनि ते इल्ज़ामनि वारी सियासत, सो उहो को बि ॿूटो ॿारे त कोन सघिया आहिनि, पर अञा बि शहरियुनि खे ॾचे में विझी छॾियो आहे। बरसातुनि खां पोइ जी हालत इहा आहे त अञा ताईं शहरी जेको आहे ॿाहिरि सुख जो साह खणी नथा सघनि, ख़ासि तौर ते ईअं ईद जे मौक़े खां पोइ जेका ॿाहिरि गंदगी जा ढेर लॻल हुआ उहे बि केतिरनि अरसे ताईं हाणे इहो माण्हुनि खे हिते नज़र ईंदा। लोकल गवर्नमेंट जेका आहे उहा बिल्कुलु हिन जी म्यूनिसिपल कमेटी वटि आहे, जेका म्यूनिसिपल कमेटी जेका ईअं मुतहिदा क़ौमी मूवमेंट वटि आहे उहा मुकमल तौर ते नाकाम थी चुकी आहे, ना ई हुनजो कमु करण जो कोई इरादो आहे। उहो सॼो सिस्टम हिकिड़ो नाक़िस मटीरियल ऐं ठही रहियो हुजे त पोइ उते अहिड़ी ई गंदगी हूंदी जेका पाण ॾिसूं पिया। सभु पंहिंजा पेट भरिया अथनि, ॿ भरिया अथनि, कंहिं बि माण्हू जे लाइ जेको सो हुननि खे को बि अहसासु कोन्हे। इंतिज़ामिया चवे थी असीं मीरपुर ख़ास जा आहियूं, म्यूनिसिपालिटी जा माण्हू चवनि था असीं मीरपुर ख़ास जा आहियूं, पर रुॻो हिक ॿिए ते इल्ज़ाम बाज़ी हणण में पूरा आहिनि। मीरपुर ख़ास म्यूनिसिपल कमेटी वटि तक़रीबन 1 अरब 2.5 करोड़ रुपए खां वधीक बजट आहे। तव्हां छा था सम्झो उहो किथे थी ख़र्च थिए ऐं हिन वक़्तु जेका मीरपुर ख़ास शहर जे जेके रोड रस्तनि जी छा सूरत हाल आहे? साईं, ईद जे ॾियारनि में असां ॻोठ पे चांदनी चौक वटां मटणु थियो,
जरवारी रोड ते जेको मीरपुर जी हार्ट आहे मेन रोड आहे उन रोड ते गोॾे खां मथे जॾहिं गंद जे पाणी मां उहो लंघणो पियो ॿिन्ही रोड जे पासनि खां वन वे ॿिन्ही पासनि खां उन मां मटिणो पियो वापसि ॿिए ॾींहुं आयासीं पिए त बि उन मां मटिणो पियो ऐं शहर जे ॿियनि इलाइक़नि में बि गोॾे जहिड़ो पाणी को मूंखे हिते सफ़ाई कंदड़ माण्हू कोन नज़र आयो को बि म्यूनसिपैलिटी जो माण्हू एडमिनिस्ट्रेशन जो माण्हू चेयरमैन वाइस चेयरमैन या CMO वग़ैरह उहे नज़र न आया न को सफ़ाई जो अमलो नज़र आयो ऐं उन खां पोइ हर शहर में इहे पैसा जेके तव्हां चओ था 1 अरब रुपया इहे किथे बि शहर में सफ़ाई कंस्ट्रक्शन ऐं उन जे हवाले सां को बि ॾिसण में कोन आयो हिते मींहं खां अॻु में या अॻु माह ॿोॾ आई उन वक़्त में बि अरबें रुपया हिते मंज़ूरु थिया हुआ उहे उन वक़्त जा DCO खाई विया हींअर जेके पैसा मंज़ूरु थिया उहे बि तव्हां चओ था पैसा केॾे विया उहे पैसा पेट में विया उहे हिते तरक़ियाती कमनि ते नालनि ते ॿियनि ते सभिनी ते कंहिं ते बि कोन ख़र्च थिया आहिनि रोड सॼा उखोड़े छॾिया अथनि पर उन्हनि ते तरक़ियाती कमु जेको आहे उहो नज़र नथो अचे उन जे लाइ न हिते म्यूनसिपैलिटी जी इंतिज़ामिया न डिप्टी कमिश्नर न MPA न MNA के बि नज़र नथा अचनि ॼण निंधण को शहर हुजे हिन जो को वसी वारस न हुजे इहो बञा हिते जे सहाफ़ियुनि खे सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि खे उन्हनि खे शाबस आहे त उहो इन ते हाय घोड़ा कनि था मुज़ाहिरा कनि था मथे इंतिज़ामिया खे दाइनि था टीवियुनि ते ॾियनि था अख़बारुनि में ॾियनि था पर इंतिज़ामिया म्यूनसिपैलिटी उन्हनि जा चेयरमैन उन्हनि जा MPA ऐं हिते डिप्टी कमिश्नर उन्हनि जे मथे में जूं बि कोन थी सुरे त इहो बिल्कुलु नाक़स मेटीरियल आहे इहो ठहे थो मथां मींहुं पए थो ढहियो वञे हींअर जेके बि हिते ठहिया हुआ हींअर 2 मींहं हल्का सारा मीरपुर में पिया उहे सॼा भितियूं उन्हनि जूं किरी पियूं उहो पाणी ब्लॉक थी वियो पाणी रोडनि ते अची वियो अहिड़ो नाक़स मेटीरियल अथनि था उन में 20 सैकड़ो बि कमु कोन थो थिए 80 सैकड़ो उन्हनि जे पेट में हलियो थो मिली रही आहे हिन वक़्तु असां सां गॾु जेको मौजूदु आहे मीरपुर ख़ासि डिस्ट्रिक्ट बार जो अॻुवाण आहे उन खां अलावा शौकत रामो उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं उनजो छा चवणु आहे शौकत छा सबबु आहे चूंडियल नुमाइंदा बि आहिनि हींअर बल्दियाती निज़ाम बि थियल आहे ऐं शहर जूं रोड रस्तनि जी छा सूरत हाल आहे तव्हां पाण ॾिठो हूंदो शहर जे अंदरि हिन वक़्तु छा पोज़ीशन आहे महिरबानी नज़ीर असुल छा आहे त शहर में नुमाइंदनि जी पाण में विढ़ांत जे करे एक्चुअल छा आहे त म्यूनसिपल कमेटी जेका आहे उनजो फंक्शन आहे टोटली जेको आहे सफ़ाई सुथराई जे हवाले सां हींअर तव्हां शहर जी जेका पोज़ीशन ॾिसंदो इहा सूरत हाल एॾी त ख़राबु सूरत हाल आहे जेको 5000 साल पहिरीं मुअनि जो दड़ो बि हिन खां 1000 मरतबा भलो हींअर तव्हां जंहिं रोड तां गुज़रो था 2 खां 3 फुट पाणी नज़र अचे थो गोॾे जहिड़ो पाणी आहे ऐं एॾा खॾा आहिनि ख़बर कोन्हे त कहिड़ी जाइ ते खॾो आहे छा आहे टोटल जेको शहर जा जेके रस्ता आहिनि उहे ख़तमु थी चुका आहिनि ऐं नाला जेके ड्रेनेज आहिनि उहे रोड जेके आहिनि उहे नालनि में गटर नालनि में तब्दील थी चुका आहिनि ऐं जेको हींअर सुप्रीम कोर्ट जी जेका रिपोर्ट आई उन में असां 30 खां 40% जेको पाणी इस्तेमालु पिया करियूं उहो टोटल ग़लाज़त आहे उहो टोटल ड्रेनेज जो पाणी आहे गटरनि जो पाणी असीं इस्तेमालु पिया कयूं असां केॾांहुं पिया वञूं कहिड़ी सूरत हाल शहर जी थी विया हिन शहर जी केरु मालिकी कंदो जंहिंखां पुछूं था त हर को चवे थो त हीउ असांजो फंक्शन न आहे MPS जो आहे जे टाउन जा जेके बि चूंडियल नुमाइंदा आहिनि जेके काउंसलर आहिनि टाउन म्यूनसिपल जा उहे चवनि था त हीउ MP MNAs जो कमु आहे MP MNAs खां जेकॾहिं माण्हू को पुछे थो वञे थो त चवनि था त हीउ उन पंहिंजे म्यूनसिपल कमेटी वारनि जो कमु आहे असुलु हिन जी केरु धणियप कंदो शहर जी केरु वायर कंदो शहर जा माण्हू शहरी हिते जा अज़ाब में आहिनि इहे माण्हू हिकिड़ो भोगे रहिया आहिनि ऐं शहर जी सूरत हाल तमामु ख़राबु आहे हिन में असां पिटिशनूं बार एसोसिएशन पिटिशन बि दाख़िल कई आहे जेको पेंडिंग आहे असां उन में कंटेम्प्ट ऑफ कोर्ट में बि वरी वेंदासीं असांजो बार जो जनरल सेक्रेटरी उन में पार्ट आहे उन पिटिशन फाइल कई आहे सो सूरत हाल ॾाढी ख़राबु आहे ऐं इन ते असां सभिनी असीं सख़्तु इन ते हाणे बिल्कुलु असां बार एसोसिएशन तरफ़ां खां इन ते असां वरी बि पिटिशनूं फाइल कंदासीं हीअ सूरत हाल जेका आहे तमामु ख़राबु आहे ऐं इहा म्यूनसिपल कमेटी वारनि जी ज़िमेवारी आऊं थो सम्झां छो त म्यूनसिपल लॉ में तव्हां पढ़ंदो त हीअ सॼी ज़िमेवारी उन्हनि जी आहे ऐं उन्हनि खे सफ़ाई सुथराई रखिणो आहे हिते 400 खां 500 जेके आहिनि स्वीपर जेके अपॉइंट थियल आहिनि उहे तव्हां ॾिसंदो त उन्हनि जो रुगो सिर्फ़ु पघारूं खणनि था उहे फॉर्मेलिटी आहिनि कागज़नि में आहिनि उते पंजाब तव्हांखे नज़र न ईंदा ऐं हर तरफ़ खां तव्हांजे हींअर जेका इज़ोई जेका ईद हुई इज़ोई जेको थियूं आहिनि उन्हनि जूं जेके ओजरियूं आहिनि उन्हनि जो गंद आहे उहो अञा बि 4 ॾींहं गुज़रण जे बावजूदि बि उहो रोडनि ते पियो आहे कंहिं साफ़ न कयो आहे हिन वक़्तु असां गॾु मौजूदु आहे मीरपुर ख़ासि ज़िले जे रोटरी क्लब जो
सदर ऐं हिलाल अहमद जो वाइस चेयरमैन मीर नईम खान टालपुर उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त मीरपुर ख़ासि शहर जी जेका सूरत हाल आहे छा सबबु आहे हितां जी सिविल सोसाइटी ख़ामोश आहे ऐं हितां जा जेके माण्हू आहिनि उहे बि एतिजाज कनि था पर हुन ते को बि अमल कोन पियो थिए। शहर जा जेके बि रोड रस्ता आहिनि ईअं सम्झो त गटरनि जो ॾेख ॾेई रहिया आहिनि। एतिरे ताईं जेको बरसातुनि जो पाणी हो उहो निकाल कोन थियो। हिन वक़्तु तव्हां चांदनी चौक जा इलाइक़ा ॾिसो, रहीमनगर ॾिसो, गरीबाबाद ॾिसो, पाक कॉलोनी सभई शहर जेको आहे गटरनि जो ॾेख ॾेई रहिया आहिनि। छा सबबु आहे जो हिते जी इंतज़ामिया कमु करण लाइ तयारु न आहे? महिरबानी नज़ीर साहब, तव्हां ॾाढो हिकिड़ो जेका हींअर क्रिटिकल पोज़ीशन मीरपुर ख़ासि जी आहे उन हवाले सां हिकिड़ो प्रोग्राम करियो पिया या जेका इन ते जेका कवरिंग करियो पिया, इहो तमामु सीरियस इशू आहे। सीरियस इशू माण्हुनि जी लातहलकी जो आहे। मतिलबु हाणे इंतिज़ामिया लातहलुक थी वई आहे। म्यूनसिपालिटी चवे थी त सिंध गवर्नमेंट जो इशू आहे, सिंध गवर्नमेंट चवे थी त म्यूनसिपालिटी जो इशू आहे। ॿिन्ही जा नुमाइंदा का बि सीरियसली का बि एफर्ट्स नथा वठनि, रुगो इल्ज़ामबाज़ी जे चकर में। 2011 जी ॿोॾि वारो इशू बि ईअं ई हो। मीरपुर ख़ासि में महीनो पाणी बीह रहियो आहे, हू थो करे सर्विसिस, हू थो करे, पर इशू लाइबिलिटी जेका आहे सिंध गवर्नमेंट जी पंहिंजी जॻह ते त आहे, पर म्यूनसिपालिटी जी वधीक लाइबिलिटी आहे जेके जंहिं सॼो लातहलकी जो इज़हार करे छॾियो आहे। उहो कराची जी पोज़ीशन हुजे, हैदराबाद जी हुजे, मीरपुर ख़ासि जी तमामु ख़राबु सूरत हाल आहे। मीरपुर ख़ासि में जेको चांदनी चौक जो इलाइक़ो तव्हां ज़रूरु विज़िट कयो हूंदो, उन में त ज़माननि खां इहो सदाईं नाला बंदि थियनि था, नाला उथलनि था, पाणी महीननि जा महीना बीठो हुजे थो। मतिलबु एॾो को घणो मसइलो बि कोन्हे। तव्हां वटि 10, 15 या 20 स्वीपरनि खां ई इहे कमु सभु सफ़ाइयूं थी सघनि थियूं, इन मशीनरी सां थी सघनि थियूं। अच्छा, ॿियो न तॾहिं भला हेॾे ईद जे मौक़े ते तव्हां जेको आहे सो टैंकर खणी उन्हनि खे सक करे ॿाहिरि उथले सघिया पए, पर माना लातहलकी ऐं बेहसी जी इंतिहा आहे। ऐं आउं सम्झां थो त सिविल सोसाइटी या शहरी इन ॻाल्हि खे पॉइंट आउट त करे सघनि था, एहतिजाज कंदा, उनखे दांत कूक ॾेई सघनि था, पर उन ते अमल दरामद इंतिज़ाम करिणो हुजे। जे म्यूनसिपालिटी नथी करे त ज़िले जेका आहे सा सिंध गवर्नमेंट जी ज़िम्मेवारी हुई, पर ॿई इन मामले में हिननि बिल्कुलु आराम सां ख़ामोशी सां, हाणे ख़बर न आहे त मसइलो छा आहे, कमु नथा करणु चाहिनि, फंड ॾिसनि था त अरबें रुपयनि जी बजट अचे थी मीरपुर ख़ासि में। मीरपुर ख़ासि में हर वक़्तु जॾहिं बि तव्हां ॾिसो मीरपुर ख़ासि शहर जे लाइ हर वक़्तु फंडिंग थींदी रहे थी, मेगा प्रोजेक्ट पिया अचनि, सभु कुझु पियो थिए, पर आउं सम्झां थो बज़ाहिर त उनजी का बि उनजो हिकिड़ो विज़िबल शयूं हुजनि से आहिनि ई कोन। इंतिज़ामिया चवे थी असीं मीरपुर ख़ासि जा आहियूं, म्यूनसिपालिटी जा माण्हू चवनि था असीं मीरपुर ख़ासि जा आहियूं, पर रुगो हिक ॿिए ते इल्ज़ामबाज़ी हणण में पूरा आहिनि ऐं फंड केॾांहुं था वञनि का ख़बर कोन्हे उनजी किथे बि क़ाबिल। इवन सिंध हाई कोर्ट जेको आहे सो नोटिस खयो हो, जंहिंमें चवनि था 10 सालनि जो रिकॉर्ड जेको उन में जेका फंडिंग आहे उहो नैब इंक्वायरी करे, उन ते बि को इनिशिएट कोन वरितो आहे। अच्छा, उते वरी इहो चई आहे त बाबा इन करे असांजा कमु कोन था थी सघनि, छो त असां वरी मथे लिखियो आहे सिंध गवर्नमेंट खे असांखे वरी 1 अरब ॿियो ॾे। भले जेको अरब ॾे उहो त ठीकु आहे, भले असां तव्हांखे 10 अरब मिलनि, पर जेको अॻे वियो आहे उनजो रिकॉर्ड किथे आहे, उनजी का अकाउंटेबिलिटी कोन्हे। इहे तमामु हिकिड़ा सीरियस इशू आहिनि ऐं आउं सम्झां थो त इन ते कोर्टनि खे बि नोटिस करणु खपे ऐं सिविल सोसाइटी करणु खपे। इंतिज़ामिया जी तमामु बेहसी जो आलम आहे। साईं ब्रेकूं ई कोन्हनि, हाणे असीं केॾांहुं वञूं ग़रीब माण्हू साईं पाछा। साईं त तक़रीबन 2 महीना थी विया हलिया साईं, पाणी बीठो, असां केॾांहुं वञूं ग़रीब माण्हू। साईं हाणे जिते किथे सभु सॼा भरिया पिया आहिनि साईं, केॾांहुं वञूं असीं ग़रीब माण्हू। शहर जो माहौल इहो था ॾिसूं त शहर सॼो पूरो पाणी सां भरियो पियो आहे, को सफ़ाई वारो कोन्हे, को ॻाल्हि कोन्हे। ॿियो छा ॾिसूं हिते, को इंतिज़ामिया त को आहे कोन, ॿियो छा करियूं। जेको हालत लॻी पई आहे, असां केॾांहुं वञूं, हाणे खॾा लॻा पिया एॾा रोडनि में बि, हाणे केॾांहुं वञूं असां। हाणे ग़रीब माण्हू गाॾियूं ठारायूं या हलायूं या छा करियूं। नाज़रीन, मीरपुर ख़ासि ब्यूरो टाइम में तव्हां मीरपुर ख़ासि जे वकीलनि जा या बार जा उहिदेदारनि या सिविल सोसाइटियुनि या शहरियुनि उन्हनि जा वीचार ॿुधा हूंदा। हिननि जो चवणो त मीरपुर ख़ासि शहर जेको आहे 47 वार्डनि ते मुश्तमिल आहे ऐं उन खां अलावा जेको मीरपुर ख़ासि शहर जे तक़रीबन 8 लख खां वधीक आबादी जो शहर आहे। मगर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, अरबे रुपया फंड हुअण बावजूदि मीरपुर ख़ासि जो ड्रेनेज सिस्टम ख़राबु हुअण जे करे ऐं रोड रस्ता जेके ठहियल आहिनि उन्हनि खे टोड़ण जे करे मीरपुर ख़ासि शहर सॼो ईअं सम्झ खंडरात जो ॾेखारे रहियो आहे। हिन वक़्तु असीं तव्हांखे कैमरा जे सां ॾेखारियूं त जेके जंहिं रोड ते असीं बीठा आहियूं तक़रीबन ईद वारे ॾींहं खां करे 2 फुटनि खां 2.5 फुटनि ताईं पाणी बीठो आहे। मगर हिन वक़्तु ताज़ो जेका बल्दियाती निज़ाम आहे उन में ताज़ो जेको म्यूनसिपल कमेटी पारां जेका बजट पेश कई हुई 1 अरब 2.5 करोड़ रुपए जी बजट हुई, उन खां अलावा हिन वक़्तु बि ड्रेनेज सिस्टम लाइ 1 अरब 60 करोड़ रुपयनि जो स्कीमुनि जो कमु
जेको हले पियो सुस्त रफ़्तारी जो आहे। एतिरे ताईं जेको हंधा हंधा इन्हनि खोटे त छॾियो आहे, मगर मीरपुरखा शहर टोटल गटरनि जो ॾेख ॾेई रहियो आहे। इन ज़िले इंतज़ामिया तोड़े म्यूनसिपल कमेटी अमलदार तोड़े चूंडियल नुमाइंदा। मीरपुरखा शहर जो ईअं सम्झ त को धणी धोड़ी कोन्हे, केरु उनजी देखभाल कोन थो करे, जंहिंजे करे हितां स्कूलनि जा शागिर्द वञनि था या गाॾियूं वञनि थियूं, रक्षा वञनि था, चुंगचियूं वञनि थियूं, कारूं वञनि थियूं, इहे ईअं सम्झो त गटरनि जे पाणी में वञनि थियूं। जेकॾहिं भर पासे वारा इलाइक़ा आहिनि उन्हनि में एतिरी त बदबू थिए थी, जेको माण्हू सख़्तु परेशान आहिनि। शहर जा जेके बि पाड़ा आहिनि, जेके बि इलाइक़ा आहिनि, जेके बि रस्ता आहिनि, एतिरे ताईं बांग्सियाबाद इलाइक़ो जंहिंजी वॾे में वॾी आबादी आहे, उते बि शहर जेको आहे गटरनि जो ॾेख ॾेई रहिया आहिनि। जेके गलियूं बिल्कुलु टुटल आहिनि, किरोड़ी रुपया अचनि था रोडनि जी फंड लाइ, स्कीमूं अचनि थियूं MP MNA जूं, ख़बर न आहे पंहिंजे मनपसंदि माण्हुनि ॾे स्कीमूं वञनि थियूं, किथे थियूं ख़र्च कनि था, मगर मीरपुरखा शहर वासी अॼु बि हुननि खे का बि उमेदु कोन्हे। हिन खां पहिरीं जेको अदालत में जेकॾहिं विया हुआ उतां उन्हनि खे इंसाफ़ मिलियो। बाक़ी मीरपुरखा शहर हिन वक़्तु बि गटरनि जो ॾेख ॾेई रहियो आहे। हुकूमत खे घुरिजे त फौरी तौर ते नोटिस वठी जेको गटरनि जो बीठल पाणी आहे या जेके गंद कचिरो आहे उनखे साफ़ु करायो वञे ऐं जेको नाहेली कंदड़नि जे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई कई वञे। नादिर ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान नज़ीर पंवर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।